नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज ते दहशतगर्दनि हमलो करे ॾिनो आहे, जंहिं जे नतीजे में पुलिस एहलकारनि समेत 7 ॼणा मारिजी आहिनि, जॾहिं त फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। पुलिस सूमर जे सुबुह जो 10 वॻे 4 दहशतगर्द पहिरियां स्टॉक एक्सचेंज जे गेट ते दस्ती बम हमलो कयो, अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। वाक़े जी इतला मिलंदे पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मौके ते पहुची ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त दस्ती बम हमले ऐं फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया आहिनि, जंहिं में पुलिस एहलकार स्टॉक एक्सचेंज जा सिक्योरिटी गार्ड ऐं 2 शहरी शामिल आहिनि, जंहिंखे फौरी तौर ते तबी इमदाद जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त दहशतगर्दनि जे हमले में 2 शहरी बि मारिजी विया आहिनि, जॾहिं त हिकु पुलिस सब इंस्पेक्टर समेत स्टॉक एक्सचेंज जा 4 सिक्योरिटी गार्ड बि शहीद थी विया आहिनि। इन खां अलावा पुलिस एहलकारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मूजिबि रेंजर्स ऐं एहलकार स्टॉक एक्सचेंज में दाख़िल थींदे फौरी तौर ते जवाबी कार्रवाई कंदे 3 दहशतगर्दनि खे तॾे ते ई मारे छॾियो, जॾहिं त हिकु दहशतगर्द खे स्टॉक एक्सचेंज जे हाल में मारियो वियो। हमले खां पोइ सिक्योरिटी एहलकारनि वेझे इलाइक़े जा मुकमल घेराव करे वरितो, जॾहिं त हमले खां पोइ चंडीगढ़ आई रोड खे मेरी वेल्डन टाउन ऐं शाइन कॉम्प्लेक्स खे ट्रैफिक जे लाइ बंदि कयो वियो आहे। रेस्क्यू इख्तियारनि मूजिबि हमले में हींअर ताईं 6 फौतगियूं थियूं, जंहिं में 2 आम शहरी आहिनि, जॾहिं त 5 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त दहशतगर्द जदीद हथियारनि सां इमारत में दाख़िल थिया हुआ। हुननि वटि बारूदी मवाद सां भरियल जैकेट बि मौजूदु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।